हाय हाय नंढड़ी मेरे थई हाय हाय सोहनी जू मेरे ओ मैडम यहाँ रील वील बंद कर। मम्मी चए थी ॾियारी सफ़ाई करणी आहे। लॻी वञो हाणे सफ़ाईअ ते। मम्मी तव्हांखे ख़बर अथव मुंहिंजी ससु चए थी ॾियारीअ जी सफ़ाई कर। अच्छा तोखे थी चए सफ़ाई करण लाइ तूं छो करे पुट? छा शादी कराए नौकर वठी आया आहिनि छा ॾियारीअ जी सफ़ाई सॼी मां कयां? तूं हिकिड़ो कमु कर पुट, चएसि ससु खे माउ जी तबियत ठीकु कान्हे ऐं 10-12 ॾींहं हली आए ॾे मूं वटि टिकण। हा हा मम्मी मां अॼु ई थी निकिरां। ये गड़बड़ है बाबा। ओ कॾहिं? हेॾा मुंहिंजी मम्मी जी तबियत अचानक ख़राब थी वई आहे, मां 10-12 ॾींहं पेके थी वञां हुते। छा? हा मम्मी खे ॿुधाए छॾिजोसि। हाणे त मस्तु मां 10-12 ॾींहं ते आराम कंदमि, रीलियूं वीलियूं ठाहींदमि, कोई रोक टोक करण वारो कान्हे। अरे बेटा मौज कर दे। अची वई आहियां पुट। अरे मम्मी तव्हां छो मथे टंगजी बीठा आहियो? तव्हां छो था ॾियारीअ जी सफ़ाई कयो? भाभी किथे आहे? अरे पुट हुनजी माउ जी तबियत ठीकु कान्हे, वई आहे पेके। ये भगवान पेके वई आहे? पर सुठो थियो तूं अची वई आहीं, हाणे ॿई मिली करे ॾियारीअ जी सफ़ाई कंदासीं। चीटिंग चीटिंग मां चीटिंग मां करता क्या है सफ़ाई? तू। न न न न मम्मी मां वञा थी पंहिंजे घर। पुट अड़े अड़े हुते त वरी बि 3 कमरा आहिनि, हिते 5 कमरनि जी केरु सफ़ाई कंदो बाबा? कंहिं कम जी कान्हे चोरी।